नाज़रीन, कराची में फुर जी वारदात दौरान मज़ामत करण ते दुकानदार क़त्ल थी वियो आहे। जंहिं खां पोइ हलंदड़ साल कराची शहर में फुर मज़ामत क़त्ल थी वियल शहरनि जो अंग वधी 67 ताईं पहुची वियो आहे। औरंगी टाउन में फुर दौरान मज़ामत करण ते हथियारबंद दुकानदार नूर आलम पुट शेर आलम खे फायरिंग करे क़त्ल करे छॾियो। फुर जी वारदात दौरान दुकानदार हिक फोरूअ खां हथियार फुरे फायरिंग करे, जंहिं दौरान एक फोरू ज़ख़्मी पिण थी पियो, जंहिंखे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। नाज़रीन, असां अव्हांखे हिकु भेरो ॿीहर ॿुधाए रहिया आहियूं त कराची में फुर जी वारदात दौरान मज़ामत करण ते दुकानदार क़त्ल थी वियो आहे। जंहिं खां पोइ हलंदड़ साल कराची शहर में फुर मज़ामत क़त्ल थी वियल शहरनि जो अंग वधी 67 ताईं पहुची वियो आहे। औरंगी टाउन में फुर दौरान मज़ामत करण ते हथियारबंद दुकानदार नूर आलम पुट शेर आलम खे फायरिंग करे क़त्ल करे छॾियो। फुर जी वारदात दौरान दुकानदार हिकु फोरू खां हथियार फुरे फायरिंग करे, जंहिं दौरान हिकु फोरू ज़ख़्मी पिण थी पियो, जंहिंखे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे।